खैरपुर भरिसां बाहि लॻण करे 10 घर सड़ी रखी विया आहिनि। 2 ॿारड़ा बि सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ जेल रोड ते हिक घर में बाहि लॻण सबबि बागड़ी बिरादरी जा 10 घर सड़ी विया। बाहि लॻण करे नीगर बिलावल ऐं नींगरी निगाह सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फायर ब्रिगेड गाॾी पहुची बाहि विसाए छॾी आहे। मुतासिरनि पारां सहायता जी अपील कई पई वञे। खैरपुर भरिसां बाहि लॻण सबबि 10 घर सड़ी विया आहिनि। 2 ॿारड़ा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ जेल रोड ते हिक घर में बाहि लॻण करे बागड़ी बिरादरीअ जा 10 घर सड़ी विया आहिनि। खैरपुर भरिसां बाहि लॻण सबबि 10 घर सड़ी रख थी विया। 2 ॿारड़ा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ जेल रोड ते हिक घर में बाहि लॻण करे बागड़ी बिरादरीअ जा 10 घर सड़ी विया। बाहि लॻण करे नींगर बिलावल ऐं नींगरी निगाह सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फायर ब्रिगेड पहुची करे बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे, जॾहिं त बस वारनि खां सहायता जी अपील कई थी वञे। खैरपुर भरिसां बाहि लॻण सबबि 10 घर सड़ी रखी विया। 2 ॿारड़ा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ जेल रोड ते हिक घर में बाहि लॻण सबबि बागड़ी बिरादरी जा 10 घर सड़ी विया आहिनि, जॾहिं त बाहि लॻण करे नींगर बिलावल ऐं नींगरी निगाह सड़ी ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे गुलमीर फुलपोटरो। जी गुलमीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, खैरपुर में जेको आहे पंचायत जेल रोड ते बागड़ी बिरादरी जे कखां घरनि खे बाहि लॻी आहे, जंहिंमें बाहि लॻण सबबि 10 घर सड़ी रख थी विया आहिनि ऐं जंहिंमें 6 ॿकरियूं आहिनि, हंध बिस्तरा ऐं ॿियो सामान जेको आहे सड़ी वियो आहे। वक़्त ते जेको आहे फायर ब्रिगेड पहुची करे वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण लाइ।